प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा असां मौजूदु आहियूं सिंध जे बदीन वारे ज़िले में। हीउ ज़िलो सिंध जे पुठिते पयल इलाइक़नि में शामिलु थिए थो, जेतोणीकि हीउ ज़िलो तेल जे मुख़्तलिफ़ ज़ख़ीरनि सां मालामाल आहे, पर हिन ज़िले जा मुख़्तलिफ़ नोए जा मसइला आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु हितां जे मक़ामी ज़िले रिपोर्टर शकूर मेमन सां। जी शकूर, तव्हां ॿुधायो त कहिड़े नोए जा मसइला आहिनि बदीन ज़िले जा? गुलाम सिंह, बदीन ज़िलो बुनियादी तौर तमामु शाहूकार ज़िलो तस्वर कयो वञे थो ऐं उनजी आमदनी तमामु घणी आहे। ज़िले में तेल ऐं गैस जा तमामु वॾा ज़ख़ीरा आहिनि जेके सॼे पाकिस्तान जी 50% खां वधीक जेका आहे सा पूरा ई कनि था। पर उन हूंदे बि हिन ज़िले जे तमामु घणा मसइला आहिनि। ज़िले में पीअण जे पाणी जो निज़ाम, रोड रस्ता, इस्पतालूं ऐं मुकमल तौर ईअं सम्झो त सरकारी ऑफिसूं करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। हिन इलाइक़े में को बि ओई वाई नाहे, चूंडियल नुमाइंदा मुकमल तौर ख़ामोश तमाशाई बनियल आहिनि। बदीन ज़िले में तव्हां अंदाज़ो लॻायो त दुनिया अलाए किथे पहुची वई आहे। असां वटि बदीन ज़िले जे कंहिं बि शहर में वाटर सप्लाई जो ट्रीटमेंट, पीअण जे पाणी जो को बहितर निज़ाम न आहे। ड्रेनेज निज़ाम लाइ पब्लिक हेल्थ इंजीनियरनि खे इंजीनियरिंग खाते खे तक़रीबन गुज़िरियल 5 सालनि में 50 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म मिली चुकी आहे फंड्स जे तौर। पर कंहिं बि ज़िले जे हिकिड़े बि शहर में मातली तलाउ टेंडो बागो में तव्हांखे को बहितर निज़ाम नालियुनि जो या वाटर सप्लाई जो बहितर निज़ाम नज़र न ईंदो। बदीन ज़िले खे प्रोडक्शन बोनस जे नाले में करोड़ों रुपया हर महीने मिलनि था। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त उहो चूंडियल नुमाइंदनि खे बि इहा ख़बर कोन्हे त उहो प्रोडक्शन बोनस जा करोड़ों रुपया केॾांहुं वञनि था। इहा ॻाल्हि उन वक़्तु खुली जॾहिं गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर सिकंदर मंदरो जेको हिते जो सूबाई पार्लियामेंट वज़ीर आहे, हिते जो MP बि आहे, उन हिकिड़ी उन ॾींहुं ॾाढो हैरत ज़दा थियो जॾहिं हुन डिप्टी बदीन खां इन जी बाबति पुछा ॻाछा कई त प्रोडक्शन बोनस जा पैसा किॾां विया हलिया आहिनि। उहे करोड़ों रुपया हाईवे खातो ऐं बिल्डिंग डिवीजन खाते जा अहलकार फर्ज़ी नालनि सां कढाए विया आहिनि। ताज़ो जेको ज़रियनि खां मालूम थियो आहे त बदीन ज़िले में सिम नाली जे खोटाइनि जे बहाने तक़रीबन हर महीने 50 लख रुपयनि खां वधीक रक़म मुख़्तलिफ़ जेका आहे नालनि सां कढाई पई वञे। उन जो को पुछण वारो कोन्हे न बदीन में। हाणे ताज़ो जेका क्लाइमेट चेंज खां पोइ बरसातनि जो सिलसिलो आहे ऐं ईंदड़ बरसातनि खां अॻु में कंहिं बि क़िस्म जो को इंतज़ाम न कया विया आहिनि। हिते न सिम नालियुनि जो को बहितर निज़ाम आहे, न को पीअण जे पाणी जे लाइ हिते वाहिद ज़रो पीअण जे पाणी जो नहरूं ऐं शाखूं आहिनि जिन जी खाटियुनि जो सिलसिलो को बि कोन्हे ठहियलु। बदीन ज़िले जा रोड रस्ता मुकमल तौर तबाह ऐं बर्बाद आहिनि। हाईवे ऐं बिल्डिंग खाते वारा सिर्फ़ु तव्हांखे अंदाज़ो आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त बिल्डिंग खाते वारा, एजुकेशन वर्क खाते वारा जेके आहिनि उहे रुॻो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे नाले या MP MNA जी कोटा में जेके पंहिंजा ॻोठ आहिनि उन्हनि जा, जिते उन्हनि जे माण्हुनि जूं ओताकूं आहिनि, उते उहे ॻोठनि स्कूल रिपेयर था थियनि। हिकु अंदाज़े मूजिबि 300 खां वधीक स्कूल बंदि आहिनि जिन ते को मास्तर कोन्हे आई। जेके बदीन ज़िले जूं वेटनरी अस्पतालूं आहिनि उन्हनि जी करोड़नि जी बजट आहे, पर तव्हां आए ॾींहुं ॾिसंदा हूंदा त बदीन ज़िले में मालवंद माण्हू परेशान आहिनि, उनजा माल ढोर मरनि पिया। हर तरफ़ जेको आहे सो करप्शन जी आर आहे। कंहिं बि क़िस्म जो को चेक एंड बैलेंस न आहे। ॾाढी ॾुखी सूरत हाल मां जेका आहे 3 महीना थिया आहिनि बदीन जो डिप्टी कमिश्नर मोकल ते वियल आहे। हिन बदीन जे डिप्टी कमिश्नर खे को ॿियो माण्हू कोन थो मिले सिंध गवर्नमेंट खे जेको माण्हू उन जॻह ते रखे। ADC वन उनजो कमु पियो हलाए। उहो हर हफ़्ते 15 ॾींहं उन वटि माण्हू वञनि था। डिप्टी कमिश्नर जेको ज़िले काउंसिल खे बि डील करे थो ऐं म्यूनसिपलिटियुनि खे बि ॾिसे थो, ज़िले जा इंतिज़ामी मसइला ॾिसे थो, उन्हनि जा फिनेंशियल मसइला आहिनि। उहे हफ़्ते 15 ॾींहं बिल वञनि था, उनजे बंगले ते उहे सही थियनि था ऐं उहे पैसा किॾां था वञनि का बि ख़बर कोन्हे। कंहिं बि क़िस्म जो को चेक एंड बैलेंस न आहे। सिंध समूरी में हीउ ज़िलो जेतोणीकि पुठिते पयल आहे ऐं हिन ज़िले जा खोड़ सारा मसइला आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं बदीन ज़िले जे मकाई माण्हू सां त उहो छा था चवनि। फिर तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बदीन ज़िले? बदीन में हिकिड़ो मसइलो कोन्हे, हज़ारे मसइला आहिनि। जीअं हुक्मरान हितां चूंडिजी असां खां विया आहिनि तीअं वरी हिन का बदीन जी सार संभाल कोन लधी आहे। कुझु जेके अहिड़ा उन्हनि जा मंज़ूर नज़र माण्हू आहिनि उन्हनि जा कुझु मसइला हल थिया आहिनि। बाक़ी सॼी आवाम सां ज़ुल्म आहे। हिकिड़े तरफ़ इहो आहे जो हींअर जीअं तेल जी अघु घटिया आहिनि त उन्हनि मंझि जेके किराया भाड़ा आहिनि उन्हनि में का बि कमी कोन आई आहे। उहे जेके ट्राप जा अघु तेल जा उन ई टाइम ते जो किरायो उहो वरितो पियो वञे, सॼी आवाम सां फुर आहे। उनखां वधीक हिते जेके इहे मसइला बि आहिनि त प्लाटनि जा मसइला आहिनि। माण्हू ग़रीबनि मिसकिननि जे प्लाटनि ते ॾाढा मुड़ुस कब्ज़ा करे वेठा आहिनि। ज़मीननि ते कब्ज़ा थिया आहिनि, घरनि ते कब्ज़ा थिया आहिनि। ऐं जेका हिते जी ज़िले इंतिज़ामिया आहे उहा कंहिं बि सूरत में का शइ कंहिंजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। मिसकिन माण्हू सां ॾाढो ज़ुल्म आहे। ऐं जेके
आहिनि, चोर आहिनि, फोरू आहिनि, लोफर अॼु बि हिन असांजे बदीन जे तर में चोरियूं फुरियूं सरे आम आहिनि। हिते असांजा जेके ज़िले इंतिज़ामिया आहे उहा वॾी कोशिशि करे चवे पई त असां मसइला हल करण जे लाइ करियूं पिया, पर कयो कुझु कोन अथनि। हाणे जेके माण्हू करोड़ों रुपया ॾेई पोस्ट वठी ईंदा आहिनि उहे माण्हुनि जा मसइला हल कंहिं बि सूरत में कोन कंदा। बाक़ी ॿुधाइण लाइ वॾियूं ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि। अॼु ॾींहं ताईं ॾाढो घणो कुझु अवाम लोॾियो आहे, वीचारे मिसकिन अवाम, हिनखे रिलीफ कोन मिलियो आहे। तंहिंजे करे असां इहा गुज़ारिश था करियूं हिन तव्हांजी चैनल जे तरफ़ां त बदीन जा जेके अवाम जा मसइला आहिनि उन्हनि जे हल करण जे लाइ वॾी कोशिशि कई वञे। जेकॾहिं न त मिसकिन माण्हू रोटी कपिड़े जे लाइ हाणे ॾाढा तंग आहिनि। उहा पीपल्स पार्टी जंहिं रोटी कपिड़ा मकान जो नारो ॾिनो हो उहो अॼु उन्हनि ई रोटी ऐं कपिड़ा मकान जेको त माण्हू खसे वरितो आहे। माण्हू सां ॾाढो ज़ुल्म ऐं नाहक आहे। चूंडियल नुमाइंदा किथे चूंडियल नुमाइंदा अलाए केॾा गारनि में लिकी विया आहिनि। ईअं जीअं सम्झो त मौसमी ॾेडर थींदा आहिनि, मौसम त निकिरंदा आहिनि वरी गुम थी वेंदा आहिनि। इहा हालत आहे असांजे चूंडियल नुमाइंदनि जी। असां त खिन कॾहिं कोन ॾिठा आहिनि। जेकॾहिं को अवाम वटि कॾहिं आया हुजनि, ॻाल्हियूं कनि था त असीं अवाम जा मसइला हल करियूं, मसइलो हल अॼु ॾींहं ताईं कंहिं नुमाइंदो कोन कयो। न को किथे फुर थिए या लुट थिए या कंहिं मिसकिन सां ज़ुल्म थियो आहे, उते को बि अवामी नुमाइंदो चूंडियल कोन आयो आहे। सो मेन मसइलो आहे नालो, ड्रेनेज वारो नालो, जंहिं ते घर ॾिया विया आहिनि, बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि ऐं उहो बिल्कुलु बंदि आहे। जॾहिं बरसातूं वठियूं त शहर पूरो ॿुॾंदो। इहो आउं तोखे 100% ख़ातिरी सां ॿुधायां थो। ऐं शहर जो माण्हू आहियां, शहर में रहंदो, पुराणो जालो आहियां। तंहिंखां पोइ इहे जेके हद दख़लियूं जेके इन रोडनि था हटायूं आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। हद दख़ली जेका आहे उन हटाई आहे, पंहिंजे हद जे अंदरि हटाई न। पर हिन सां जेको न ठहिंदड़ माण्हू हो, म्यूनिसिपल वारनि जो ॼाणी ॿुधी जेको ॻाल्हाइण वारो माण्हू हो, उनजी जेको तो छपरा त ठहियो, पर नाली खां ॿाहिरां जेको उनखे वञिणो ई कोन हो। जेको सरकारी नाली ठही पई आहे उन खां हटी करे हिन वञी भञ ढाह कई आहे। जेके माण्हू इन खे पैसा ॾियनि था उहे माण्हू बचनि था, जेके माण्हू इन सां थोरो कड़ो ॻाल्हाइनि था त उहे माण्हू जेके सो लोड़ीनि था। उनजो दुकानु ठाहियो थो वञे, छपरो त परे थियो पर उनजो दुकानु ठाहियो थो वञे। म्यूनिसिपल वारनि जो इहो जेको सो धंधो थी वियो आहे। म्यूनिसिपल वारनि हिन मां कुझु घणो कमायो आहे। अॼु म्यूनिसिपल जो जेको बिलदार आहे उहो 1500-1000 तारीख़ लो जेको इन छपरनि मां किरे थो, पटिनि था, नालियुनि था, उन मां कमाए थो। त उन जा ऑफिसर त वधीक कमाईंदा हूंदा। उहे त लखूं रुपया हिकिड़ी माड़ी छॾीनि था त उनखे 5 लख रुपया मिलनि था। हिकिड़ो दुकानु छॾीनि था त उनखे 10 लख रुपया मिलनि था। त इहो असां पुछंदासीं असांजे हद जे MP ऐं MNA सां त तव्हां किथां विया आहियो? वोट वठण जे टाइम ते तव्हां हथ जोड़ था करियो, पेरें बि था पओ, रली था असीं तव्हांखे उथियारियो छॾूं तॾहिं बि ज़ोरी वियो रहो। हींअर जॾहिं हिन माण्हुनि सां हेॾा मसइला आहिनि, हे माण्हू जेके परेशान आहिनि ऐं इहो गवर्नमेंट ख़ुदि करायो आहे। हे मसइला जेके त गवर्नमेंट ई पैदा कराया आहिनि। त गवर्नमेंट खे बि असां इहो चवण था चाहियूं त असां अव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे। ख़ुदा हीउ जेको असांजा ज़ुल्म बंदि कयो वञे। हीअ जेके माण्हू मिसकिन आहिनि, जेको हिकिड़े वक़्त जी मानी नथा खाई सघनि, उनखे तव्हां परेशान कयो आहे, उनखे तव्हां ज़लील कयो आहे, उनखे तव्हां ख़्वार कयो आहे। ऐं जेको मेन मसइला आहिनि उहे त इन छॾे ठारिया आहिनि। इहे तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर जा? साईं बदीन शहर तव्हां हींअर बि विज़िट करियो। असांजो बुनियादी जेको मसइलो आहे बदीन शहर जो, को बि रोड, हिकु बि रोड ठहियलु न आहे। उनखां अलावा तव्हां हींअर ॾिसो त बदीन शहर में जेको इन हद दख़लिन जी आड़ में ऑपरेशन कयो वियो आहे, सिर्फ़ु ग़रीब मिसकिन 100-150 रुपया दिहाड़ी कमाइण वारा वीचारा गाॾे वारा, उन्हनि सां बेवाजिबी थी आहे, ज़्यादती थी आहे। कंहिं बि सरकारी इमारत या वॾे सेठे जो को बि नुक़सानु न कयो वियो आहे। सिर्फ़ु मज़लूम मिसकिननि ग़रीबनि माण्हुनि जा छपरा ठाहिया विया आहिनि, उनजो रोज़गार जेको आहे सो ख़तमु कयो वियो आहे। उनखां अलावा बुनियादी शइ तइलीम, सिहत ऐं रोज़गार, PP जी गवर्नमेंट जीअं बदीन ज़िलो बि ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में जेको आहे सो अनाउंस थियो, उनखां वठी अॼु ॾींहं ताईं हिते MPAs MNAs असीं उन ॻोल्हियूं पिया आहिनि किथे। को बि उन ते बदीन में कमु न कयो आहे। तव्हां ॾिसो असांजे बदीन शहर जे वाटर सप्लाई हालत ॾिसो, बिल्कुलु खंडर लॻो पियो आहे, का बि सफ़ाई न आहे। हेपेटाइटिस B, C माण्हुनि खे खाई वई आहे। तमामु घणियूं बीमारियूं माण्हुनि खे खाई वियूं आहिनि। तव्हां गटर नाला ॾिसो, हीउ तव्हांजे साम्हूं गटर नालो आहे, बिल्कुलु खुलियो पियो आहे। शहर जा नंढड़ा ॿार केॾी महिल बि, हीउ मेन प्रेस क्लब बदीन आहे,
मेन प्रेस क्लब बदीन जे अॻियां घटि नालो खिलियो पियो आहे। को मासूम ॿार हिन में किरियो त उन्हनि जो ज़िम्मेवार केरु हूंदो? हितां MPA हूंदो, हितां MNA हूंदो, केरु हूंदो? असां हिन सिंध TV न्यूज़ जे थ्रू इहो नियापो था पुॼाइणु चाहियूं असांजे MNA MPA वज़ीर सिंध खां त बाबा तव्हां भुटे नाले ते केतिरो वक़्तु वोट वठंदो? तव्हां भुटे नाले ते मिसकीन माण्हुनि अबोज ग़रीबनि सां केतिरो ज़ुल्म कंदो? तव्हां ॾिसो नौकिरियूं हींअर पिणु सिहत खाते में नौकिरियूं आयूं आहिनि, जंहिं नौकिरी ते हिकिड़े मिसकीन ग़रीब माण्हू को वेठो आहे, तव्हां सम्झो त कपरी मोरी वेठो आहे, को वेठो आहे नएं दुमाले वेठो आहे, को किथे वेठो आहे, उहो माण्हू चए थो 5-5 हज़ार 10-10 हज़ार ख़र्च थियनि था, उन जो इंटरव्यू वठनि था, उन जी दरख़्वास्त जेको आहे सो हिते जे आम माण्हू जे वसी ॻाल्हि ई न आहे। उहे साईं हुते साईं कामली शाह साहब फ़ैसिलो कंदा, MNA साहब फ़ैसिलो कंदा, कंहिंखे ॾियणी आहे? ग़रीब मिसकिन जेके माण्हू आहिनि, जेके अटे लाइ परेशान आहिनि, जेके पाणी पीअण जे लाइ परेशान आहिनि, उनखे को PP जी गवर्नमेंट में को बि रिलीफ कोन्हे। सरदार पाकिस्तान आसफ अली ज़रदारी साहब कल्ह पाण इहो एतिराफ़ कयो आहे त असांजा MPA असांजा MNA न आयल आहिनि, उन ग़रीबनि सां बेवफ़ाई कई आहे। असीं साईं आसफ साहब खे इहो चवणु था चाहियूं त आया असांजे बदीन ज़िलो जेको तव्हांजो गढ़ आहे, तव्हांजे पीपल पार्टी जो वजूद तव्हां थियो, तव्हांजी पीपल पार्टी जा MNA MPA हितां था थियनि, आया असां ग़रीब मिसकिन माण्हुनि कहिड़ो वॾो कयो आहे? बदीन जे माण्हुनि खे न रोज़गार थो मिले, न पाणी जी सहूलियत आहे, न रोड जी सहूलियत आहे, का बि सहूलियत हितां कोन्हे। तव्हां आया अखि खोलियो, तव्हां PPA MNA MPA वज़ीर सिंध खे चओ त बाबा हिन बदीन जे मिसकिन माण्हुनि कहिड़ो वॾो कयो आहे? असांखे रोज़गार छो नथो ॾिनो वञे? असांजे माण्हुनि खे हींअर तव्हां ॾिसो कमांद 180 रुपया अनाउंस कयो अथनि, उन्हनि जी हिकु हथी जे करे 159 रुपया बाबा 159 रुपया असांखे ॾियणो आहे। इन करे शुगर मिलूं इन जूं आहिनि, सरकार जो आहिनि। सिंध में 17 शुगर मिलूं सरकार जो आहिनि। बाबा सरकार शुगर मिलूं अघु कोन्हे ॾिनो। बाबा सरकार ॾिसो कणिक तव्हां ॾिसो, तव्हां सुभाणे लेंदो, उनखां अलावा जेको बि चेट लेंदो, सूरजमुखी तव्हां ॾिसो, उन तूरियो तव्हां ॾिसो, वरी सारियूं हूंदियूं तव्हां ॾिसो। बाबा तव्हांजो ज़मींदारनि कहिड़ो वॾो कयो आहे? मिसकिन माण्हुनि कहिड़ो वॾो कयो आहे? तव्हां हिन मिसकिन माण्हुनि जो छा रत चुसण जे पोयां आहियो या तव्हां जेको आहे जीअं भुटे नाले जे पोयां आहियो? असांखे ॿुधायोसीं मसइलो छा आहे? असां हिकु दफ़ो वरी बि इहो था चवणु चाहियूं त आया बदीन जे माण्हुनि सां रिलीफ ॾियो, बदीन जे माण्हुनि जे लाइ कुझु करियो। बदीन शहर जे बुनियादी मसइलनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं प्रोफेसर अब्दुल्ला मल्ला सां। से तव्हां ॿुधायो त बदीन शहर जा कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जेके हल न थी सघिया आहिनि तव्हांजे ख़्याल में? ग़ुलाम हुसैन साहब, ॻाल्हि इहा आहे त बदीन जो जेको सभ खां वॾो मसइलो आहे उहो हीअ आहे त सॼी सिंध जियां हिन शहर जा जेके मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जो हल थियणु ॿी ॻाल्हि आहे, पर उन जेके हल करण जे लाइ घटि में घटि का बि सरकार जेके आहे सो संजीदा न आहे। सभ खां वॾो मसइलो आहे। सभ खां वॾो मसइलो ज़ख़्म कोन्हे, पर सभ खां वॾो मसइलो इहो आहे त उनजे ज़ख़्म खे ठीकु करण जे लाइ कंहिं वटि तसवर ई मौजूदु न आहे। ऐं न रुॻो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असां वटि पाणी कोन्हे, पर सभ खां वॾो मसइलो इहो आहे त इन पाणी जी खोट पूरी करण जे लाइ कंहिं वटि को ख़्याल ई मौजूदु न आहे। ऐं सभ खां वॾो मसइलो असां वटि इहो कोन्हे त असांजे हिन शहर में जिते 4 लख माण्हू रहनि था, जिते 40 साल खां पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन बि खटे, उन शहर में जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे पीअण जो जेको पाणी आहे उहो जेको आहे सो फिल्टर न आहे। फिल्टर प्लांट असांजे शहर में न आहे। जितां स्पीकर थियनि था ऐं वज़ीर थियनि था उन शहर में फिल्टर प्लांट न आहे। पर असल ॻाल्हि इहा आहे त फिल्टर प्लांट न हुअण जो जेको मसइलो आहे उहो त ज़ख़्म पई जॻह ते इन शहर जे माण्हुनि खे आहे, पर उहो कोन्हे। इन जे बारे में कंहिंखे का परेशानी बि कोन्हे। असांजे शहर ही बदीन जेको आहे इन जो ड्रेनेज सिस्टम न आहे। सॼे शहर जो ड्रेनेज सिस्टम न आहे। इहो पाणी हिते फिरे पियो, माना ड्रेनेज सिस्टम जेको आहे इन जो पाणी बदीन शहर में फिरे पियो, इहो ॿाहिरि कोन थो निकिरे। इहो त पंहिंजी जॻह ते मसइलो आहे, पर अञा बि वॾो मसइलो इहो आहे त इहो मसइलो जेको आहे सो कंहिंजे बि वहम गुमान ऐं तसवर में बि कोन्हे। जेकॾहिं कंहिंसां वही ॻाल्हि कबी आहे त उहो खिली माठ करे वेही रहंदा आहिनि, चवंदा आहिनि इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। रोज़गार जो मसइलो त हाणे सभिनी खे ख़बर आहे त केॾी वॾी बेरोज़गारी आहे असां वटि। हिते सनत हिते जेकी क़ाइमु कई वई आहे उहा ठगी जे बुनियाद ते आहे।
सॼी सनत चवण जो मक़सदु हीअ आहे त असांजो जेको शहर म्यूनिसिपल कमेटी आहे उनजी 1 करोड़ 80 लख रुपया बजट आहे महीने जी। टैक्स इन खां अलावा वरिता वञनि था, जंहिंमें मच्छी जो टैक्स आहे, गोश्त जो टैक्स आहे, ॿिया टैक्स आहिनि, पाणी जा बिल ॿिया थिया। उन 1 करोड़ 80 लख जेकी महीने जो ग्रांट मिले थी म्यूनिसिपल कमेटीअ जो, उनजो हिसाब किताब त आहे ई कोन। पर जेकॾहिं कंहिंसां इहा ॻाल्हि कजे थी त उहो खिलियो माठ करे वेहो त इहा बि ॻाल्हि खां पुछण जी आहे, या इहा ॻाल्हि खां पुछण जी आहे। त मसइलो हीअ आहे त असांजे जेको बदीन जा बुनियादी मसइला जेके बि आहिनि, जंहिंमें पाणी जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे। पाणी जो मसइलो बुनियादी आहे, ड्रेनेज जो मसइलो बुनियादी आहे, ऐं रॉयल्टी जो मसइलो बुनियादी आहे। माना 1979 खां वठी हितां तेल ऐं गैस निकिरे पियो। छा जिन शहरनि मां तेल ऐं गैस निकिरंदा आहिनि उहे शहर अहिड़ा हूंदा आहिनि? दुनिया में जिन बि मुल्कनि मां तेल निकिरे थो ऐं जिन बि मुल्कनि मां गैस निकिरे थो, उन्हनि मुल्कनि जा उहे शहर माण्हू जेकॾहिं ॾिसे थो ऐं हीउ शहर ॾिसे थो त असांजी इन दावा खे माण्हू कूड़ो था सम्झनि को हितां को तेल थो निकिरे, हितां को गैस थो निकिरे। दुनिया में जेके आहिनि सो बीचूं ठाहींदियूं वञनि, असां फिटाईंदियूं वञनि। तव्हां सॼो जेको आहे सो 0 पॉइंट खां वठी परियां जेको आहे सो आमंद राजे ताईं, टटे ताईं बहितरीनु क़िस्म जो समुंड आहे, उन जी बीच फिटाई वई आहे। बीच ॾांहुं वेंदे ॿार ख़ुशि थींदा आहिनि, असां वरी बीच ॾांहुं वेंदे माण्हू पगर माशिल थी वेंदा आहिनि त मतिलबु रंजस वारा मार न कढनि। त उहा बीच तबाह कई वई आहे। समुंड जेको आहे सो हेॾां अचे पियो, LBUD हितां अचे पई। त हिते जेके बदीन जा मसइला आहिनि तंहिंमें सभ खां वॾो मसइलो इहो त असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं असांजा वस वारा जेके माण्हू आहिनि उहे संजीदगीअ सां हिन मसइले ते सोचण लाइ हिकिड़े लम्हे लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं फ़क़ति हिकिड़े लम्हे जे लाइ असांजा चूंडियल नुमाइंदा या वस वारा जेके माण्हू आहिनि उहे हिकिड़े लम्हे लाइ रुॻो सोचनि न, सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त असांजो जेको शुगर मिलूं आहिनि इन में जिन माण्हुनि कमांदो वरितो त पैसा ई कोन ॾियनि माण्हुनि खे, ॾियनि ई कोन था। कमांदो वठो पैसा कोन था ॾियनि। सारियूं लहनि थियूं, कारखानेदार अघु किराए छॾीनि, कणिक लहे थी, कारखानेदार अघु किराए छॾीनि। त हिते जी जेकी आहे साईं ग़ुलाम हुसैन ख्वाजा साहिबु बुनियादी जेको मसइलो आहे उहो हीअ आहे त असांजे सॼी सिंध जियां, असां इहा ॻाल्हि कोन था करियूं, असां सॼी सिंध जियां जेके बि असांजा मसइला जीअं सॼी सिंध जा आहिनि, तीअं जेको असांजो मसइलो आहे उन मसइले ते बाइख़्तियार माण्हू माना हिकिड़े लम्हे जे लाइ बि दिलि सां उनजे हल लाइ सोचण लाइ बि तयारु कोन्हे। सोचण में इनखे अजायो था सम्झनि, उहो सोचण में ईंदा सम्झनि त हाणे चरियुनि जूं ॻाल्हियूं ते कहिड़ो सोचबो, ख़्वाबनि जूं ॻाल्हियूं वेठा कनि। हिकिड़े त डिप्टी कमिश्नर चयो ऐं चयो पिया ड्रेनेज, ऐं चयो पिया त बाबा बिजली कोन्हे, ऐं चयो था त जेको आहे सो बाबा पाणी कोन्हे, ऐं चयो था त वाटर जेको आहे सो फिल्टर जो पाणी कोन्हे, ऐं चयो त सिहत जूं सहूलियतूं कोन्हे। ऐं बाबा कोई फ्रांस में वेठा आहियो या दरवेश ख़ुदा जा, ऐं जेको आहे सो पाकिस्तान में वेठा आहियो ऐं तव्हां ॻाल्हियूं पिया करियो फ्रांस जे शहरियुनि जूं। हे त यूरोप जा जेके शहरी हूंदा आहिनि उहे त ॻाल्हियूं कंदा आहिनि न, त भई असांखे पाणी पीअण जो ॾियो, ड्रेनेज जो सिस्टम ठीकु करियो, रोज़गार ॾियो, रस्ता ठाहियो, हीअं थो अचे तव्हां वेठा आहियो सिंध में, वेठा आहियो पाकिस्तान में, बाबा तव्हां हुन मुल्क जूं ॻाल्हियूं न करियो। सो असांखे इहो त चयो वञे त इहे ॻाल्हियूं ई अवां जूं अजायूं आहिनि, इहे ॻाल्हियूं ई तव्हां हिकिड़ी शाइरी पिया करियो। सो मसइलो जेको ग़ुलाम हुसैन बाक़ी आहे, इहे आउं जेकी ॻाल्हि पियो करायां हिकिड़ी ॾींहुं ॻाल्हि आहे हिते कई माण्हू ॻाल्हाए गुज़ारे विया, क़बरूं ठही पियूं, ॻाल्हाए हिते माण्हू गुज़ारे विया अथई। शेख सुमार बि हिते हूंदो हो, पोइ ख़लीफ़ा अब्दुल्ला बि हो, पोइ शहीद फाज़ल राहो बि हो, पोइ शमशेर हैदरी बि हो, पोइ डॉक्टर जब्बार बि हो, पोइ नज़ीर हुसैन हैदरी बि हुआ, पोइ इधर राज मुड़ुस हुआ, पोइ तनज़ीमूं हुयूं, पोइ पार्टियूं हुयूं, पोइ साईं सलाम मेमण, पोइ साईं हिते कई माण्हू आया ऐं हलिया विया घोड़ा करे। पर जी सॼी सिंध जा मसइला न हल थिया तीअं सिंध जा मसइला पंहिंजी जॻह ते क़ाइम ऐं दाइम आहिनि।
चूंडियल नुमाइंदा ग़ाइब आहिनि ऐं हितां जा मक़ामी कामोरा बदीन शहर जे मसइलनि खां लातलक बणियल आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जी मक़ामी समाज अॻवान आबदा समूसा। हितां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर जा? हिते जा त मसइला ॾिठा वञनि त ॾाढा खोड़ सारा आहिनि, पर हिन सां इहो जो जिते असां रहूं था, जंहिं इलाइक़े में रहूं था, हितां जो ड्रेनेज सिस्टम ॾिसो ऐं हितां जो जेको गटरनि जो पाणी जेको आहे सो ॾिसो त केतिरा मच्छर थियनि था जेके असांजे माना ॿारनि खे असांखे डिस्टर्ब था कनि। हाणे असां मसइला हल कयूं या बीमारियुनि जा हल कयूं, त इन में इलाही सारा डिस्टर्ब आहिनि। फैमिली, असांजा ॿार बच्चा सभु, ड्रेनेज सिस्टम इलाही सारा मसइला आहिनि। उनखां अलावा अगरि ॿिया मसइला ॾिठा वञनि त असांजूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे एजुकेशन जे हवाले सां न प्राइवेट जेके सेंटर आहिनि उन्हनि में उहे तालीम जो ख़र्चो नथियूं बर्दाश्त करे सघनि, त उन्हनि जे लाइ को अहिड़ो वज़ीफ़ो या उहो सिस्टम कोन्हे को। तव्हां ॿुधायो त जेके मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे? उन्हनि जो किरदारु इहो तव्हां ॾिसो पिया त काफ़ी सालनि खां वठी हिते असांखे 5-6 साल थिया आहिनि त को बि नुमाइंदो इहो कोन आयो त हेतिरे ॿेड़ियूं ते हलंदियूं आहिनि। असां जॾहिं बरसाति थींदी आहे त ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि, कोई बि कोन ईंदो आहे। ऐं हिते असांजी माना इहा ई माना कोशिशि लॻी पई आहे त असांजी जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बि सियासी समाजी ॼाणियूं त जीअं ई जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजो कमु करे सघनि। उन्हनि जो को बि रोल प्ले त कोन पियो थिए। अच्छा, हिन शहर जी जेके तइलीम जी सूरत हाल आहे उहो छा आहे? अॻे खां त काफ़ी बहितर आहे, पर महांगी आहे तालीम ॾाढी, हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। अच्छा, इहो ॿुधायो त हिननि समूरनि मसइलनि जो कहिड़ो हाल आहे तव्हांजे ख़्याल में? मसइलो हल इहो आहे त हिकिड़ी त तालीम सस्ती थी वञे हली ऐं उहा क्वालिटी वारी हुजे, त जीअं जेको आहे सो गवर्नमेंट जे इदारनि में जेके माण्हू शौक़ सां पंहिंजा ॿार बच्चा छॾे सघनि। ऐं ॿियो इहो त असांजी अञा बि शऊर जी तमामु घणी ज़रूरत आहे, जिन सां इहो आहे त जीअं मिसाल ॻाल्हि जीअं जेके सियासी समाजी जेके आहिनि उहे सुञाण ॼाण घुरिजे। ऐं उनखां अलावा असां वटि हिते को डिस्प्ले सेंटर कोन्हे। अगरि जे हिते वोकेशन सेंटर आहिनि त का मार्केटिंग कोन्हे, लाइब्रेरी कोन्हे। हिते इंटरटेनमेंट जे लाइ बि अहिड़ा कोन्हनि जिते औरत वञी पंहिंजो टाइम जेको आहे सो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बदीन शहर जे माण्हुनि खे खोड़ सार शिकायतूं आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जी समाज अॻवान कुबरा घराणू सां। हितां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर जा? अदा हिते जो मेन मसइलो जेको आहे उहो फीमेल जी एजुकेशन जेका आहे न, मूंखे जेको लॻे थो जीअं त मूं काफ़ी मतिलबु त सोशल सेक्टर में कमु कया आहिनि, काफ़ी ॻोठनि सां कमु कया आहिनि। जीअं त शहर जे हवाले सां असां एजुकेशन जे हवाले सां ख़ासि तौर ते फीमेल जी एजुकेशन जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि ॿोल करियूं त तमामु घणा पुठिते पियल आहिनि। हिते जा माण्हू जेके शहर में ई छोकिरी खे माना एॾो नथा पढ़ाइणु छॾीनि, त ॻोठ जी हालति वेतर मतिलबु तमामु घणी ख़राबु आहे। जॾहिं त हिकिड़े ॻोठ में आउं हुअसि, मूं उते हिकिड़ी तनज़ीम ठाही हुई, NRSP में आउं कमु कंदी हुअसि, त उते असां वेठासीं 90-80-90 जे मतिलबु त हाउस होल्ड ते हिकिड़ो ॻोठ मुश्तमिल हुजे। जॾहिं मीटिंग में वेठासीं त ॻोठ जो अॻवान चए पियो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे ॻोठ मां हिकिड़ी न्याणी बि स्कूल कोन थी वञे। मूंखे तमामु घणो अफ़सोस थियो जी माण्हू उहो एॾो कॉन्फिडेंस सां चवे पियो त असांजी हिकिड़ी बि न्याणी माना स्कूल नथी वञे, त मूंखे ॾाढी ॾुख जी हैरत जी ॻाल्हि थी। उहा साॻी छोकिरी ॾिठ ऐं उते ई ॻोठ में कमु करियां पई, उन हवाले सां उते असां स्कीम जो कमु करियूं पिया, त उहा गाह बि करे थी, माल ॾांहुं वञे थी, 1.5 किलोमीटर परे वञी करे कपिड़ा धोइण जे लाइ वञे थी, पाणी भरण जे लाइ वञे थी। छा उते घर खां ॿाहिरि निकिरी उहे सभु कमु करे थी सघे, त एजुकेशन छो नथी वठी सघे? पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हिते जे माण्हुनि खे न्याणी जी एजुकेशन ते कोन्हे। चवंदा आहिनि पुटु पढ़ंदो त असांखे कमाए खाराईंदो, पर न्याणी जे लाइ उन्हनि जी का बि तवजा कोन्हे। इन लाइ छो जो जेसीं ताईं एजुकेशन न ईंदी तेसीं ताईं असांजा जेके औरतुनि जे हवाले सां मसइलनि में खोड़ सारा जीअं हींअर बि हलंदा रहनि था, ऐं इन खां बहितर अञा बि वधीक थींदा। छो जो पोइ नंढा नंढा मसइला थियनि था, पोइ ॻोठनि में जड़ा जटाइण या जेको ॿार आहे उन्हनि में उनखे जेकॾहिं पहिरीं उनजी दर्सगाह आहे त उहा उनजी माउ आहे, मतिलबु त औरत हिकिड़ी आहे। जेकॾहिं उहा ख़ुदि जेका आहे उहा एजुकेटेड न आहे, त उहो ॿारु जेको अॻियां थिए थो त उहो समाज जे लाइ हिकिड़ो सुठो फ़र्दु कीअं थो साबित थी सघे। जेकॾहिं असां चवंदा बाबा हिकिड़ा सुठा फ़र्द हुजनि, हिकिड़ो सुठो समाज हुजे, त उहो तेसि ताईं नथो थी सघे जेसि ताईं उन औरत खे या उन न्याणी खे एजुकेशन नथी मिली सघे। ऐं असांजो फोकस हुजणु खपे, असांजे हितां जा जेके कारकुन आहिनि, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे इन औरतुनि जे हक़नि खे या उन औरत जी एजुकेशन खे जेकॾहिं अॻियां खणनि। ऐं ख़ासि तौर ते हिते जा जेके MP ऐं MN आहिनि, जीअं आपा फेमिदा मिर्ज़ा हुई, ऐं हाणे असां वटि आपा ख़ालदा वेठी आहे, फीमेल आहिनि। असीं ख़ुशि नसीब आहियूं जो असांजी बदीन जूं फीमेल अॻियां अचनि थियूं, MN ऐं MP जी सीट ते बीहनि थियूं, त उहे उन एजुकेशन खे जेकॾहिं फीमेल जे हक़नि खे या उनजी एजुकेशन खे अॻियां आणीनि, त हितां जा कुझु जेके मसइला औरतुनि जा आहिनि उहे हल थी सघनि। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि में थोरी अवेयरनेस अचे, त जीअं उहे पंहिंजो पाण खे हिकिड़ो सुठो माना फ़र्दु या हिकिड़ो सुठो जीअं पाण चऊं हिकिड़ो घरु हले, त उन में तरक़ी अचे माण्हुनि में, त उहो उन ई हवाले सां थी सघे थो जेसि ताईं हितां जा नुमाइंदा
या हितां जा जेके मोज़िज़ पर्सन आहिनि जीअं असांजो डिप्टी कमिश्नर साहब आहे या असांजा जेके म्यूनसिपल कमेटी वारा वेठा आहिनि सभु मिली करे या हितां जा जेके सगार तंज़ीमूं आहिनि इहे इन्हनि शयुनि जे लाइ एफर्ट्स वठनि ऐं उन्हनि औरतुनि खे अॻियां आणीनि ऐं उन्हनि जी एजुकेशन ते कमु कनि उन्हनि खे अवेयरनेस ॾियनि त जीअं असां हिकिड़ो सुठे मुआशिरे में हिकिड़ी सुठी औरत हिकिड़ी सुठी माउ हिकिड़ी सुठी भेण साबित थी सघे त जीअं असांजो जेको मुआशिरो मुख़्तलिफ़ मसइलनि खां जेको आहे न उहो पाक रही सघे। जी तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर? ऐं एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि जीअं त ॻोठ में एजुकेशन कोन ईंदी आहे तीअं त हाणे शहर में बि घटि थींदी वञे। माण्हू ॾिसनि था छोकिरियूं ग्राउंड ते वञनि थियूं या माइट ॾिसनि था कनि था ग़लति सोचींदा आहिनि कुझु इन लाइ करे असांजी एजुकेशन पंहिंजी घटि थी वई आहे। असीं शहर में रहंदा आहियूं थाणे में रहंदा आहियूं असांजे पुलिस वारा पर एजुकेशन असांजी घटि करे छॾी। असीं जीअं त स्कूल कोन वेंदा आहियूं चवंदा स्कूल न वञो सिर्फ़ु पेपर ॾियो पेपर ॾींदासीं स्कूल न वेंदासीं पेपर कीअं ॾींदासीं तीअं त असांजी एजुकेशन घटि थी आहे। हाणे ॾिसो रोड रस्ता सभु ख़राबु थी हलिया आहिनि किथां गाॾियूं न थियूं गलियूं सोड़ियूं आहिनि माण्हू किथां मटनि कनि रोड रस्ता हींअर त ॾिसो रोड हाणे पिया ठाराइनि जॾहिं माण्हुनि वीचारनि केबिनूं खोलियूं कयूं बेरोज़गार उन खे तव्हां पैसा ॾियनि न। बदीन शहर जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी माण्हू सां त ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। बदीन ज़िलो 1976 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे दौरे इक़्तिदार में ज़िले जी दर्जे जी हैसियत ॾिनी। बदीन में त अनेक मसइला आहिनि पर हिकिड़ो अधु मसइलो हुजे त असीं बयानु कयूं। वॾे में वॾो मसइलो असांजो ड्रेनेज जो आहिनि। शहर में ड्रेनेज न हुअण जे करे शहर में एॾी गंदगी आहे जंहिंजो हिकिड़ो तसवुरु नथो करे सघे। घरनि में माण्हू वेही नथा सघनि एॾी बदबू आहे। अॼु असांजे स्कूल अॼु असांजे सिविल हॉस्पिटल बदीन में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में काफ़ी अरसे खां वठी लेडीज़ डॉक्टर न आहे डायनोलॉजिस्ट न आहे। वॾे में वॾी एॾी असांजी बदनसीबी आहे जो असांजे हिन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में ख़ासि तौर ते साहिली पट्टी जी आवाम ऐं दूर दराज जे देहातनि जी आवाम तमामु घणो रुख़ कंदी आहे जॾहिं हज़ारनि जी तादाद में डेली ईंदा आहिनि। उन्हनि में घणो करे त वीचारियूं के हामला औरतूं हूंदियूं आहिनि ऐं हिते डायनोलॉजिस्ट जी सहूलियत न हुजण जे करे उन्हनि खे पोइ प्राइवेट अस्पतालनि में मोकिलियो वञे थो। हू ग़रीब माण्हू आहिनि हुननि वटि हिकु वेले खाइण लाइ मानी न हूंदी आहे पोइ वेतर तमामु परेशान थी वेंदा आहिनि। मतिलबु मजबूरनि जान बचाइण जे लाइ पंहिंजो माल ढॻो विकिणी पंहिंजा सोना ज़ेवर विकिणी पोइ प्राइवेट अस्पतालनि में डिलीवरी कराइण ते मजबूर आहिनि। इन खां अलावा असां वटि वाटर सप्लाई जो को निज़ाम न आहे। शहर खे त मिले थो मगर जेके असांजा दरदाई जा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे पाणी तमामु तकलीफ़ सां मिले थो। ऐं हिते असां वटि अॼुकल्ह हदि दख़ल जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हली रहियो आहे। सो बि हिकिड़ो जानबदाराना जेको आहे सो हली रहियो आहे ऑपरेशन ग़ैर जानबदाराना न आहे। उनमें बासनि खे छूट ॾिनी पई वञे ऐं ग़रीबनि मिसकिननि जा रोज़गार छिनिया पिया वञनि। इन खां अलावा असांखे नौकरियुनि में तमामु घणी तकलीफ़ आहे। आम माण्हू त नौकिरी वठण जो तसवुरु नथो करे सघे छो जो जेसीं उनजी सियासी सपोर्ट न आहे या उन वटि 3 लख 2.5 लख रुपया न आहिनि उहो नौकरी उनखे मिलणु तमामु मुश्किल आहे। ऐं वज़ीर आला सिंध ऐं पाकिस्तान जे पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि मुतलका इंतिज़ामिया खे अपील कंदुसि त असांजे शहर जे मसाइल लाइ तवजा ॾिनी वञे ऐं आवाम जा मसइला हल कया वञे। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बदीन शहर जा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बदीन ज़िले के इस्टेब्लिश थींदे मेरे ख्याल में कोई 40 साल थी आहिनि। हिन ज़िले जी बदनसीबी आहे त पीपल्स पार्टी जो गढ़ हूंदे हिकिड़ो क़िलो हुअण जे बावजूदि हिते जी आवाम जेका आहे मेजॉरिटी आवाम जेका आहे उहा पीपल्स पार्टी खे वोट करे थी। पर बदनसीबी इहा आहे जो हितां चूंडियल नुमाइंदा हितां हर वक़्तु गाइब आहिनि के मदीने के मके वेठा आहिनि के इस्लामाबाद यात्रा ते हिते माण्हुनि जे विच में दरमियान में ज़ाहिर न आहिनि। माण्हुनि जा मसइला छा आहिनि माण्हू मसइला उनखे कीअं था फेस कनि माण्हू कहिड़ियूं अज़ियतुनि ऐं भोगड़ाइण जो शिकार आहिनि उन खां उहे अणवाक़ुफ़ आहिनि लातल्लक़ आहिनि। उन्हनि जो आवाम सां को बि दर्द जो उन भोगड़ाइण जो को बि तालुक न आहे। उहे सिर्फ़ु वोट वठण लाइ ख़ैराती वोट वठण लाइ हिते नमूदार थींदा आहिनि ऐं उहे पंहिंजी झोली फैलाए था वोट वठी वापसि हलिया वेंदा आहिनि पर माण्हुनि जे मसइलनि सां उनजो तालुक न आहे। करप्शन जी इंतिहा आहे। जॾहिं सुप्रीम कोर्ट पंहिंजो वर्डिक्ट ॾेई चुकी आहे त भाई OPS सिस्टम ते ऑल ऑफिसर्स हू आर डिप्यूटेड ऑन OPS सिस्टम दे शुड बी रिवर्टेड और दे शुड बी सेंट बैक टू देयर रिस्पेक्टिव डिपार्टमेंट्स दे आर स्टिल वर्किंग इन ऑन OPS सिस्टम। उहे OPS सिस्टम ते कमु कनि पिया। तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट में हलो तव्हांखे ॾेखारिया केतिरा माण्हू वेठा आहिनि OPS सिस्टम ते माना अपर कैडर जा माना जेके ग्रेड ते जेके लोअर ग्रेड जा जेके आहिनि उहे माण्हू वेठा आहिनि। को पुछण वारो कोन्हे। हिते मोनोपोली लॻी पई आहे को माण्हू पुछण वारो करप्शन जी इंतिहा आहे।
हींअर हेल्थ खाते में तव्हां ॾिसो 332 पोस्टूं आयूं आहिनि। 332 पोस्टुनि ते मुंहिंजे ख्याल में हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे हुते अपीयर थिया आहिनि। सिस्टम छा आहे हिते माना सिस्टम चरबट राजारो लॻो पियो आहे। बाबा किथां खां आयो नालो छा कागज़ खणी पर डस्टबिन में उछले चलिया अथनि, बोरियूं भरे रखियूं अथनि। उहे जेको आहे रदी टोकरी वेंदियूं आहिनि ऐं सुभाणे उहे जेको आहे गार्डन वारनि खे ॾेई विकिणी ॾींदा आहिनि। लिस्टूं छा आहिनि, लिस्टूं मथां ठही आयूं आहिनि, क्लियर शइ आहे, आम माण्हू सम्झी सघे थो, आम फैम जी शइ आहे। लिस्टूं ठहियूं पियूं आहिनि, एडवांस में लिस्टूं प्रिपेयर्ड आहिनि के MPI जी कोटा, के MNA जी कोटा, का पैसनि ॾोकड़नि जी कोटा आहे। कोटा सिस्टम आहे हिते। पोइ असां को पैसे जी कोटा चवंदा आहियूं त उनखे नाला ॾिना विया आहिनि, को सिफ़ारिश कोटा। ग़रीब वीचारो वञे त केॾांहुं वञे, कंहिंजे दर्द आहे। हिकिड़ो ई असांजो ज़रियो जेको आहे चूंडियल निमाइंदा आहिनि उहे त यात्रा हूंदी, कॾहिं मके जी यात्रा। बाबा तव्हां गुनाह बख़्श कराइणो आहे पहिरीं माण्हुनि जा त गुनाह बख़्श करायो, उनखां पोइ तव्हीं वञो मदीने वारे खां जेको आहे गुनाह बख़्श कराइजो। हिते जेको आहे माना हरामपती जी हद हूंदी आहे। हिते को सिस्टम कोन्हे, ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पिया, रोड उखड़ियल पुखड़ियल। तव्हां ॾिसो ट्रैफिक जो निज़ाम डावाडोल आहे। 50 रुपया पुलिस ट्रैफिक वारे खे तव्हां ॾियो त ट्रकूं मटाए वञो, तव्हां खां को पुछण वारो कोन्हे। वधीक त जेको आहे वज़ीर आला जेको आहे हुनखे असांजो गुज़ारिश कंदा ख़ुदा ही पीपुल्स पार्टी जो किलो आहिनि कि तव्हां तबाह ज़िले खे न करियो, आवाम खे तबाह न करियो। असां पाण बदीन जा शहरी आहियूं जेके हमेशह महरूमी जी ॻाल्हि करियूं था, महकूमी जी ॻाल्हि करियूं था, पर असां पाण हमेशह सिखण नारनि ऐं जीए जे ज़ोर में हमेशह वेही ग़लति माण्हुनि खे जेको आहे सो चूंडींदा आहियूं ऐं पोइ उहे ई असांजे हक़नि ते हमेशह धाड़ा हणंदा रहिया आहिनि। ऐं जेसिताईं असांजी सोच तब्दील न थींदी, हिकिड़ो मसइलो हुजे, इस्पतालनि में दवाऊं अणलभ आहिनि, स्कूल में जो गवर्नमेंट जो जेको स्कूल आहे जिथे जेको ग़रीब जी तालीम जो वाहिद ज़रियो आहे, छो त प्राइवेट स्कूलनि में तो पढ़ण जे क़ाबिल कोन्हे, पर जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि में तालीम था पिराए सघनि, त उन्हनि खे हिकिड़ो मुनज़िम साज़िश तहत उन्हनि स्कूलनि खे तबाह पियो कयो वञे। ऐं उते जेको आहे तालीम जो मयार जेको बेकार आहे। जेकॾहिं पाणी जी जेको ॾिठो वञे त पाणी जेको बेकार आहे, किनो पाणी आहे, को असां वटि वाटर प्लांट जेको आहे फिल्टर प्लांट ई को फज़ीलत वारो कोन्हे लॻल। जेकॾहिं ॾिठो वञे त लोड शेडिंग जो मसइलो, त लोड शेडिंग तमामु घणी आहे। ॿार वेचारा जेकॾहिं तालीम जा हींअर स्कूल में इम्तिहाननि जा ॾींहं आहिनि, ताज़ा इम्तिहान गुज़रिया आहिनि, त उन ई में जेको आहे ॿार वेचारा पढ़ी कोन था सघनि, राति जे टाइम ते पढ़नि था, त लोड शेडिंग हर घर में, त UPS जी जनरेटर जी बि सहूलियत कोन्हे। जेकॾहिं वरी ॾिठो वञे हद दख़लनि जे नाले ते हींअर शहर में जेको वैधन पियो थिए, त उन में जेको आहे इंक्रोचमेंट में जेके पखियूं जेके जॻहियूं आहिनि, जेके असल जेका इंक्रोचमेंट आहे उहा जेको इन करे छॾी पई वञे, त छाकाणि पखियूं जॻहियूं आहिनि, पर ॿिए पासे छपरा ऐं धिकियूं जेको धायूं पियूं वञनि। माना ईअं सम्झो जी 144 निफ़ाज़ में जेकॾहिं 2 मोटरसाइकिल 2 ॼणा 4 ॼणा आहिनि त उहे वञो, बाक़ी 2 ॼणा आहिनि त पोइ तव्हां जेको आहे छाकाणि 144 जो कलम आहे त अगरि उहे जेके न सवार थियनि, बाक़ी 4 ॼणा वञी सघंदा। माना पखियूं जॻहियूं जेके आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजो अॾावत थियल आहिनि, त उहे इंक्रोचमेंट जे ज़ुमरे में हिननि कामोर शाही जी नज़र में कोन्हे, पर छपरा ग़रीबनि जूं धिकियूं झुगियूं, त मतिलबु अनेक मसइला आहिनि। पर इन सभिनी मसइलनि जा ज़िम्मेदार या असीं पाण आहियूं जेके ग़लति माण्हुनि खे जेके आहिनि चूंडियूं था। ऐं ॿियो असांजो इंतिख़ाबी जेको आहे निज़ाम आहे, जंहिंमें विचोले तबिके जो या लोअर क्लास जो माण्हू त चूंडिजी कोन थो सघे। उन में उहे ई माण्हू अचनि था जिन वटि हराम जो पैसो आहे, जेके जजा जेको जिन वटि हराम जो जिन वटि माल आहे उहे ई अची सघनि था। ऐं ॿिया हक़ीक़त इहा आहे त असां वटि जेको आहे रिकॉर्ड आहे त बेनज़ीर साहिबा जे दौर खां पोइ PP जो जेको दौरु आयो आहे अॼु ताईं, उन में जेतिरो सिंध जो नुक़सानु जेको आसिफ़ ज़रदारी या आसिफ़ ज़रदारी जे साथियुनि जेको कयो आहे, एतिरो वेदन सिंध सां अॻे कॾहिं कोन्ह थियो आहे। साईं बदीन जा खोड़ सारा मसइला आहिनि। असां वटि हिते ड्रेनेज जेको सिस्टम आहे मुकमल तबाह आहे। ॻाल्हि इहा त हाणे मथां बरसातूं अचण वारियूं आहिनि ऐं हिते ड्रेनेज सिस्टम कोन्हे। हमेशह बरसातनि में जेको आहे 2011 में बि ड्रेनेज सिस्टम न हुअण जे करे सॼो बदीन ज़िलो जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त ॿुॾी वियो। हाणे बि इहा साॻी सूरत हाल आहे, जो LBOD असांखे हितां वेझी आहे ऐं हिते असांजा जेके ड्रेनेज सिस्टम आहिनि, मेन नाला जेके बदीन सिटी जा आहिनि, उहो को बि अञा ताईं उन ते कमु न हलिया आहिनि ऐं न उहो ड्रेनेज सिस्टम ठहियो आहे, न उन जूं को घटियूं आहिनि, न ॿियूं ठहियूं आहिनि। ऐं ख़ासि करे हिते पाणीअ जो जेको पीअण जा जेके तलाउ आहिनि, उन खे न को पोंडवाल आहे, न को ॿी आहे, न उनजो साफ़ु सुथिरो पाणी आहे, न असां वटि उहो जेको पाणी आहे सो फिल्टर प्लान आहे। हिते मुकमल जेको सो गंदगी वारो पाणी माण्हू पीअनि पिया, उन सां जो मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि हिते विचरिजी वियूं आहिनि। ख़ासि करे जेको आहे सो हिते जेको आहे हेपाटाइटिस C तमामु घणी थी वई आहे। उन सां ॿियो मसइलो इहो आहे त असां वटि हिते जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हिते बदीन अचनि ई कोन था ऐं असां रुॻो हितां वोट वठी हलिया था वञनि। हीअ पीपल्स पार्टी जो घरु आहे
काल आसिफ ज़रदारी ख़ुदि इन शइ जो इतराफ़ कयो आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे पंहिंजे इलाइक़े में वञी माण्हुनि जी ख़िदमत नथा कनि। असां आसिफ ज़रदारी वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो था करियूं त तव्हां जंहिं माण्हुनि खे टिकट था ॾियो उहे नाहिल माण्हू आहिनि, छो त उन हमेशह हितां खटियो आहे ऐं कॾहिं बि उन माण्हू बदीन जी ख़िदमत न कई आहे। ऐं उन माण्हू जेके नौकरियूं आयूं आहिनि, ताज़ो हेल्थ में जेके नौकरियूं आयूं आहिनि, उहो असां जॾहिं उते इंटरव्यू ॾियण लाइ असांजा छोकिरा विया त उनखे इहो चयो वियो त बाबा हे नौकरियूं जेके आहिनि अॻु में मथां खां ई आर्डर उन जा थी विया आहिनि। हीअ सिर्फ़ु हिकिड़ी खाना पूरी आहे, उहा शइ आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। असां इहो हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं, ख़ासि करे वज़ीर आला सिंध खां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी खां त बाबा तव्हां बदीन ते जेको आहे ध्यानु ॾियो। हिते सिटी जी जेकी म्यूनसिपल कमेटी बजट आहे उहा तक़रीबन 1,88,00,000 रुपया आहे। 1,88,00,000 रुपया उहे किथे था ख़र्च थियनि, उहा असांखे ॾेखारीनि। हिते तव्हां ख़ुदि हिते शहर जी विज़िट पिया करियो, शहर जी हालतूं ॾिसो, सॼो शहर गंदगी सां जेको आहे भरियो पियो आहे, उनजी केर बि जेको सार नथो लहे। असांजा नुमाइंदा सिर्फ़ु कराची ऐं दुबई जे चकर लॻाइण में पूरा आहिनि। असांजे नुमाइंदनि खे चवणो त महिरबानी करे असांजे शहर ते तवजी ॾिनो वञे ऐं आईंदे बरसातनि खां जेको आहे बदीन खे ॿुॾण खां बचायो वञे। खोड़ सारनि मसइलनि खे मोड़ ॾींदड़ बदीन जो शहर, हिन शहर जे माण्हुनि खे खोड़ सारी शिकायतूं आहिनि। हिन शहर जे मकाई माण्हू जो चवण इहो आहे त चूंडियल नुमाइंदा मुकमल तौर ते गाइब आहिनि ऐं हिन शहर जे मसइलनि सां ला तिलक भणियल आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त बदीन शहर जे मसइलनि खे तकड़ी बुनियाद ते हल कयो वञे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम ठठो।